अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु असीं आहियूं पाइट जे अदारे में जेको सिंध जे तइलीमी अदारनि जो हिकिड़ो मरकज़ी अदारो आहे ऐं हीअ आहे हुनजो एंट्रेंस गेट जिते असां आयासीं। असांखे अॼु टियों ॾींहुं आहे हिते रहंदे ऐं हीअ तव्हां ॾिसी सघो था परियां हिन जी बिल्डिंग ऐं जिते हिकिड़े उस्तादनि खे बहितरीनु जेको आहे तरीक़े सां बेड सां नवाज़ो वियो, गर्म पाणी वग़ैरह ॿियो टियों हर क़िस्म जी सहूलियत उस्ताद जेके हिते रहिया पिया उन्हनि खे ॾिनी वई। ऐं हीअ सॼी बाउंड्री वॉल आहे ऐं असांखे नसीबनि में हीअ हॉस्टल मिली जिते बहितरीनु तरीक़े सां असांखे बेड ॾिना विया, गर्म पाणी, ज़बरदस्त तरीक़े सां ट्रीटमेंट ऐं मैस बि वरी इतफ़ाक़ सां इन हॉस्टल में ई आहे असां वारी में। ऐं मैस जी बि 3 वक़्त जी मानी, पर बाक़ाइदगी सां हिकिड़ो जीअं माण्हू पसंदि जूं शयूं खाईंदो आहे अहिड़े क़िस्म जी मानी ऐं ज़बरदस्त माना बोरचन पचाई। हीअ आहे हुनजो जेको आहे स्कूल, जेको परे खां तव्हां ॾिसो त ॿार हिन वक़्तु स्कूल में अची चुका आहिनि ऐं कुझु ॿार पंहिंजी ज़िंदगीअ जा मज़ा बि वठी रहिया आहिनि। हीअ ॾिसो, ऐं हीअ नंढड़ा ॿारड़ा आहिनि, हीअ नंढड़ा ॿारड़ा आहिनि जेके घुमी रहिया आहिनि। ऐं शायदि हाणे उस्ताद अची वियो आहे जेको दरवाज़े ते नॉटी बॉय जेको आहे लटकी रहियो हो, पॉसिबल आहे हुनखे उहो चोट या धकु लॻी सघे पियो, पर न, इहो उस्ताद न आहिनि। हीअ ॿार पाण में ई जेको आहे सो मस्तियूं करे रहिया आहिनि। उस्ताद कोन्हे, अछनि कपिड़नि में मां सम्झां थो शायदि उस्ताद आहे, पर हीअ उस्ताद न आहे, स्टूडेंट ई आहे इहो हिननि जो। ॾिसो मिले थो पियो हिननि सां भाकुर पाए। कैमरा जी उहा फोकस नथी करे सघे, साफ़ु सुथरी इलाही परे आहे। ऐं हीअ आहिनि हॉस्टलूं जिते वॾा वॾा हॉल ठहियल आहिनि, कॉन्फ्रेंस हॉल ठहियल आहिनि ऐं जिते असां ट्रेनिंग वठी रहिया आहियूं। ऐं इन कॉन्फ्रेंस हॉल ऐं इन बिल्डिंग जे पोयां वरी बेंगलोज़ आहिनि जिते हितां जो DG हर्दिल अज़ीज़ शख़्सियत मोहतरम पंहिंजो अब्दुल मजीद भुट्ट साहिबु, दुनिया हुनखे सुञाणे, वॾो खिलणो ॻाल्हाइणो, कोऑपरेटिव माण्हू, तमामु हिकिड़ो बुरजस्तो माण्हू। ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो हीअ मस्जिद आहे हितां जी। ऐं इन खां पोइ तव्हां हीअ पाइट जी स्कूल जे बस बीठी आहे जेका ॿारनि खे मुख़्तलिफ़ चाहिनि तो खणी अची स्कूल में सर्विस कंदी आहे। बहरहाल हीअ तव्हां ॾिसी सघो था पाइट जे अदारे खे। हीअ सॼो जो सॼो हिकिड़ो वॾो मर्कज़ आहे, तमामु वॾो हिकिड़ो ग्राउंड रखंदड़, तमामु वॾी हिकिड़ी बिल्डिंग रखंदड़ असांजे हिन सिंध जे तइलीमी अदारनि जो मर्कज़ जिते समूरा उस्ताद असां मास्टर ट्रेनर्स थी आया आहियूं ऐं हुनजी ट्रेनिंग असांखे ॾेई रहिया आहिनि। बहितरीनु उस्ताद हर क्लास में, असांजा उस्ताद बि बहितरीनु। अहिड़े तरीक़े सां असां ट्रेनिंग वठी करे असांजे मथां ज़िमेदारी रखी वेंदी त असां वञी करे सिंध जे हर ज़िले में उस्तादनि खे वञी जेको आहे सो तरबियत कयूं। उहे उस्ताद जेके नवां अचनि था पिया, जिन खे कुझु ॾांव ॿुधाइणा आहिनि, पेडोगॉजीज़ ॿुधाइणियूं आहिनि, तरीक़ेकार ॿुधाइणा आहिनि त पढ़ाई कीअं कबी आहे ऐं कहिड़े सब्जेक्ट खे कीअं पढ़ाइबो आहे। इहा सॼी ट्रेनिंग असां हितां वठी रहिया आहियूं। बसि इंशाअल्लाह अॼोको ॾींहुं आख़िरी ॾींहुं आहे। मां तव्हांखे सॼो हिकिड़ो दीदार करायो आहे हिकिड़े पंहिंजे मर्कज़ जो, सिंध जे तइलीमी अदारनि जे मर्कज़ जो। वॾी महिरबानी, अमजद दुरानी, कराची। अस्सलाम वालेकुम।